मचू आए मचू आई मचू के माफ न है कतो ना है कतो टाइम भी घणो थी वियो आहे अञा ताईं रमून आहे पहुतो खुदा खैर करे मोबाइल भी बंद अथसि खुदा खैर करे वही ॾिसी अचांसि किथे मुसाखन वारा न मुसाखन वारा ईअं नथा करे सघनि सॼो घर ॼारा थियल पियो अथनि अलाए कीअं ई वॾेरा आहिनि सफ़ाइयूं बि कोन था करनि हालत ॾिस हाकिम खान ये सुठो न कयो जेकर न खान के खबर पई त तुम खोले बुद्धीशन जिस तण मुझो खान सा सौदो नथो थे तेस तण तू पंहिंजी ज़बान ते बंद रख तुंहिंजी ऐं नंढड़े जी भलाई आहे समझे जेकॾहिं थोरी बि चालाकी ॾेखारण जी कोशिश कई त तूं पाण सां गॾु हिन मासूम जी ज़िंदगी बि जोखे में विझंदे न चाचा न असां कुझु बि न कंदासीं इहा ॻाल्हि तूं हिनखे बि सम्झाए छॾ जे तव्हांखे तूं ज़िंदा बची वञिणो आहे न त चुप करे हिते ख़ामोशी सां वेही रह जेसि ताईं मुंहिंजो खान सां सौदो नथो थिए सम्झई अजवाल साहब सज भी लहण ते अची वियो आहे पर मूं अञा नाहे पहुतो सम्झां थो त ख़ैर नाहे शहर वञी या ख़बर खान खे ॾेई अचां या थाणे ते वञी केस दाख़िल करायां हा काॾी काॾी मूंखे शहर वञिणो पवंदो ईअं सदा मंजू जा पर निकिरी आया हाँ सदा खबर आहे मूंखे तेरे मजूअ जा पर निकिरी आया आहिनि ऐं ॿुधूं था त हो मुजीब बि असांजी जुए में वते थो मुंहिंजे माण लाइ बंदूक भरियूं पोइ वॾा अञा ठर कयूं पिया अचो न महमूद मां ठर न पियो कयां पर सोचां पियो त को अहिड़ो खिलाड़ी मैदान में लायां जेको हिन तर खे बाहि ॾेई छॾे दिलावर खान हिन तर खे बाहियूं ॾियण लाइ असां ॿई ई काफ़ी आहियूं ॿई जेकॾहिं तव्हां सां गॾु रुस्तम खान जहिड़ो शींहुं बि अची वञे त पोइ इहो मज्जू ऐं मुजीब इहे गिदड़ हीअ जुई छॾे हलिया वेंदा जे भॻा न ऐं का जुर ॻोल्हे वेठा त मारिया वेंदा
असद तू छड़ इहो ॿुधाए त रुस्तम खान मिलियो? जी वॾा, रुस्तम खान मिलियो। पोइ तव्हां मुंहिंजो न्यापो ॾिनोसि? हा, चए पियो त मां ॾींहं ॿिनि में पहुची वेंदसि। त पोइ तव्हां बि पंहिंजे बंदूकुनि खे तेल हणी छॾियो ऐं जीअं ई रुस्तम खान हिते पहुचे त हितां जो गंद साफ़ करणो आहे। शाबाश सैयदी, अञा सेराव कोन शुरू किया सर। कहरा जे सर ॾे ख़ैर हुजे, अदा सहरा त शुरू कयूं था, पर तूं हिन पेटीअ खे छाजे लाइ वठी आयो आहे? पंहिंजे घर जे तबाही करण जे लाइ। अदी अॼु वॾा लाॾा कोड़ा थींदा, तव्हां सेरा चइजो, असां नाच कंदासीं। सोफी चांहि जे कप ते। उहा चांहि बि तव्हांखे केरु करे पीआरींदो? चांहि चाढ़ण लाइ मां मुड़ुसु माण्हू आहियां, मुड़ुसु माण्हू। कहरा जे सर ॾे ख़ैर हुजे, घर में सहारो हूंदो न त उहो बि पी वेंदा। अहिड़ा वयल बि न आहियूं, असां हलूं था। असां आयासीं तव्हांजे ख़ुशियुनि में शरीक थियण लाइ, नथा सहो त पोइ असां वञूं था। ठाहियो हाणे ठहियो वेहो त वरी ॾियो न पिटूं ऐं पारा त ठहियल कम बि न रही वञे। इहो हा अदा ॻाल्हि त ॿुधो, मानी वञी जन्नत खां वठी अचो, बसि मानी गिरहो खाओ त पोइ वरी सेरा शुरू कयो। ओ संत को आया मुंहिंजी भेण, मूंखे अहिड़ा त कम चओ न हाणे विस। मां हिन सुठो तो पढ़ ॾिसे थी न मां थी जन्नत जे इश्क में सॼियूं मुछूं खणी कारूं कयूं अथई। तू चओ त चङी तरह कर त किथे आहे? हा खान, मां पूरी जांच करे आयो आहियां। स्कूल टाइम खां ॻोठ तरफ़ निकिता आहिनि ऐं ॻोठ बि न आहिनि पहुता। वरी जांच कर मतां ॻोठ पहुता हुजनि। ॻोठ न आहिनि पहुता खान, न आहिनि पहुता। मूंखे पूरी पूरी पक आहे ऐं रमू जी मोबाइल बि बंदि आहे। किथे मूसा खान वारा? न न अकबर न, जॾहिं मूसा खान वारनि इहो कमु कयो आहे न त हुननि खे मुंहिंजे कहर खां केरु बि बचाए न सघंदो। हा, मां वरी बि वञी जांच कयां थो, पर हिन वक़्तु मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? सभ खां पहिरियां मूसा खान ऐं कमाल खान मथां एफआईआर दाख़िल कराए ऐं सुबुह जो निकिरी समूरो हाल वाल हिते मूंखे आणे ॾे। ठीकु आहे। घोट घोरे नोट लहिया लारिया मां, रण घोट घोरे नोट लहिया लारिया मां, लहिया लारिया मां, ओ लहिया लारिया मां, लहिया लारिया मां, ओ लहिया लारिया मां, रण घोट घोरे नोट लहिया लारिया मां, रण घोट घोरे नोट लहिया लारिया मां। लाडल जी मलाणो घुराया, सर लाडल जी मलाणो घुराया, लाणो घुराया, लाणो घुराया, रण घोट घोरे नोट लहिया लारिया मां, रण घोट घोरे नोट लहिया लारिया मां। जो हाणे त दिलावर खान मूंखां वधीक तुंहिंजो दुश्मन निकितो। हाँ नजीब, हाँ दिलावर खान खे हर हाल में ख़त्म करणो आहे, हर हाल में। सोचा तो त कंहिं वक़्तु हुनजे मथां हमिलो कयूं। मां त चवां थो जंहिं वक़्तु निकाह पढ़ाइनि उन वक़्तु ई ख़त्म कयुसि। निकाह जे लथे ई थी थो ऐं हिन वक़्तु दिलावर खान जा माण्हू होशियारीअ सां हूंदा, राति जे पोइ पहर था हलूं। जो जेकॾहिं दिलावर खान हवेली में पहुतो त ॿाहिरियां सभु दरियूं दर बंदि थी वेंदा ऐं उनखे पोइ ख़त्म करणु ॾाढो मुश्किल थी वेंदो। इहा बि तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। इन ई करे चवां थो त सिज लहण सां ई ॻोठ जो पासो वठूं। पोइ इहे था चओ नजीब, जीअं ई दिलावर खान हवेलीअ खां ॿाहिरि निकिरी खेरा जे घर तरफ़ ईंदो हुनखे घिटीअ में ई ख़त्म करे छॾींदासीं, घिटीअ में ई। इन ॻोठ जे घिटियुनि खां तूं वाक़ुफ़ आहीं। मूंखे इहा ख़बर न आहे त दिलावर खान कहिड़ी घिटीअ सां ईंदो
ऐं कहिड़ी घिटीअ सां वापसि वेंदो। इन ॻोठ जे हर घिटी ऐं घर खां मां वाक़ुफ़ आहियां। मूंखे ख़बर आहे त ॻोठ जे कंहिं मोड़ खां दिलावर खान जो इंतज़ार करणो आहे। कसम आहे मूंखे पंहिंजी इज़त जो। दिलावर खान खे उन ॾींहुं मौत जो मज़ो चखाईंदुमि छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू ऐं मज्जू खे माफ़ न आहे कंदो, न आहे कंदो। जेकॾहिं कंहिं सामान जी ज़रूरत आहे त ॿुधाए। न फिलहाल त सॼो सौदो पियो आहे। थी सघे थो त मां वटां 2 ॾींहं न अचां। 2 ॾींहं? हा, अञा वधीक बि ॾींहं लॻी सघनि था। ख़ैर त आहे न? हा हा ख़ैर आहे। मूंखे हर वक़्तु इहो ई ख़ौफ़ थो रहे त किथे तूं मुंहिंजे सिर जो सौदो न करे छॾे। चवो त अञा बि तोखे मूं मथां एतबार नथो अचे। एतबार बि आहे ऐं ख़ौफ़ बि आहे। मां हर कसम खणी चवां थो त मां मौत क़बूलींदुसि पर तोसां धोखो कॾहिं बि कोन कंदुसि। मूंखे तुंहिंजे कसम ते एतबार आहे। जेकॾहिं कसम जे एतबार अथई न त तोसां धोखो कॾहिं बि न थींदो। जे खान जो छोकिरो अगवा थियो आहे त पोइ सिकंदर खान जे मथां बि केस कूड़ो थियो अथई। सर मां पाण इहो सोचां पियो पर हिन वक़्तु जॾहिं खानू जेल में आहे ऐं हू पहिरियां ई मूसा खान वारनि मथां अगवा जो इल्ज़ाम हणी चुको आहे पोइ मूसा खान वारा वरी इहा ग़लती कीअं था करे सघनि। खान खे अॼु मां चालान करे जेल ते मोकिलियां थो। तव्हां इहा पूरी जांच करे अचो त इहो वाक़ियो कीअं थियो आहे। सर मां उन स्कूल जे टीचर सां मिली आयो आहियां जिथे छोकिरो पढ़े थो। उतां जी छा रिपोर्ट आहे? सुबुह जो छोकिरो स्कूल आयो हुयो ऐं मोकल जे टाइम ते रमू उन छोकिरे खे स्कूल मां खणी वियो ऐं जंहिं केस दाख़िल करायो आहे उन जो छा चवणु आहे? केस खानू जे दोस्त अकबर दाख़िल करायो आहे ऐं उन जो चवणु आहे त हुन चई बजे धारे रमूअ खे फोन कई। रमू? सर उहो नौकर जेको छोकिरे खे स्कूल मां खणण लाइ वियो हुयो। हा, फोन करण खां पोइ? सर रमूअ जी मोबाइल बंदि हुई ऐं अकबर ॿुधायो त कलाक 2 हू अञा इंतज़ार कंदो रहियो ऐं उन खां पोइ घरनि खां निकिरी रस्ते तरफ़ पिया आयो। उन वक़्तु मूसा खान जे कंहिं माण्हू मथां नज़र पई? न सर, उन वक़्तु अकबर कंहिंखे बि कोन ॾिठो। सिज लहण खां पोइ अकबर शहर ॾांहुं आयो। पहिरियां खानू सां मुलाक़ात करे उन खां बाद में केस दाख़िल करायो अथई। तूं हींअर जो हींअर निकिरी वञ, मूसा खान सां मिली जांच शुरू कजांइ। थोरो बि सुराख मिले त मूंखे ॼाण ॾिजांइ। नरो बाबा नरो छो थो रही बाबा? बाबा सियाणो थी बाबा खाले सियाणो थी। अल्लाह चङी कंदो। सुभाणे निकिरी हलंदासीं। बस कराएसि। पाणे बस कंदो। तव्हां सिर्फ़ वञो। कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं ॿीहर मां रोअण जो आवाज़ ॿुधो त हाकिम खान असां मथां एतिरो हथ रख जेतिरो सुभाणे तूं बर्दाश्त न करे सघी। धमकी? हाकिम खान खे धमकी थो ॾे? हाकिम खान खे धमकी कोन थो ॾे पर जेकॾहिं न सुभाणे खान खे इहा ख़बर पई त तो हुनजे पुट मथां हथ लारियो आहे त तुंहिंजी इहा बांह बस। जेकॾहिं ज़बान मां इहो हिकु लफ़्ज़ बि कढे न ज़बान काकड़े मां कढी छॾींदोमांइ। काकड़े मां ज़बान। अचो अचो सिकंदर खान। अॼु ओॾा पेर कया थो। ॾियो हाल अहवाल कीअं चढ़ंदो आहे? खान जो पुट ऐं संदसि नौकर रमू अगवा कया विया आहिनि। सुठो मज़ाक आहे। ही मज़ाक न आहे मूसा खान। मज़ाक न आहे त ॿियो छा आहे? खान ऐं अकबर केस दाख़िल करायो आहे त हुनजो पुट ऐं संदसि नौकर रमू अगवा कयो वियो आहे जंहिंमें तव्हांजा नाला ॾिना अथव। खानू चङी रांदि थो करे। जॾहिं सिधी तरह पहुची न सघियो त हाणे कूड़ा केस करणु शुरू कया अथई। कूड़ा केस? सिकंदर खान खानू पंहिंजे पुट ऐं नौकर खे गुम करे कूड़े केस में असांखे फसाइण चाहे थो पर हुन बेवकूफ़ खे इहा ख़बर न आहे त जेकॾहिं हुनजे पुट ऐं नौकर खे असां अगवा कयो आहे त हुनजा शाहिद बि हुजनि तॾहिं बि पुलिस असांखे हथ बि न लाहे सघिया। कमाल खान वक़्तु वठिजी चुको आहे। DSP साहब जो पूरो ज़ोर आहे त ॾोही जेको बि हुजे उनखे जेल में बंदि कयो। सिकंदर खान तूं चङी तरह ॼाणे थो त कबाब खान ऐं मूसा खान खे गिरफ़्तार करणु एतिरो आसान न आहे।
मूसा खान मां हिन वक्त पुलिस ऑफिसर जी हैसियत सां तव्हां वटि ज़ोर आज़माई करण न बल्कि हिक दोस्त जी हैसियत सां आयो आहियां। सिकंदर खान, जेकॾहिं हिक दोस्त जी हैसियत में हली आयो आहे त पोइ हुकुम कर, असां तो लाइ छा था करे सघूं? मूंखे सिर्फ़ इन गस लायो त जेकॾहिं खानू जो पुटु अगवा थियो आहे त उन ॾोह पोयां कंहिंजा हथ थी सघनि था। सिकंदर खान, इहो सरासर ड्रामो आहे, ड्रामो। खानू पंहिंजे पुट खे पाण ई गुम कयो आहे। कमाल खान, इन जे पोयां खान जो कहिड़ो मक़सदु आहे? सिकंदर खान, इन खून जे केस मां बचण लाइ खानू इहो ड्रामो ठाहियो आहे। भले कुझु बि करे, वो केतिरियूं बि चालू छो न खेॾे, पर असांजा शाहिद मज़बूत आहिनि। हुनखे इन खून जी सज़ा खां केर बि बचाए कोन सघंदो। कमाल खान, जेकॾहिं इहो ड्रामो न आहे ऐं वाकई हुनजो पुटु अगवा कयो वियो आहे त पोइ असांजा हथ साफ़ आहिनि। सिकंदर खान, असांजा हथ साफ़ आहिनि। जेकॾहिं इन ॾोह में असां ॾे वार बराबरि बि साबिती बीहे त असां उहो ॾोह भरे ॾियण लाइ तयारु आहियूं। सिकंदर खान, सोरहाना पक सम्झ त खानो खून जे केस मां बचण लाइ इहो ड्रामो रचियो आहे। मूसा खान, जेकॾहिं खानू इहो ड्रामो रचाए असांखे परेशान करण जी कोशिश थो करे त उनखे इन जो अज़ालो भरणो पवंदो। जेको कुझु मूं न पइजायो उहो ई थियो। हाणे त दिलि चवे थी ज़हर जो ढुक भरे पंहिंजी ज़िंदगी खे ई ख़तम करे छॾियां। ईअं कयमि त अम्मा ऐं अदी जूं ख़ुशियूं ख़ाक में मिली वेंदियूं। इन ई करे मां पंहिंजो पाण खे क़िस्मत जे हवाले करे छॾियां। जेको कुझु क़िस्मत में लिखियलु हूंदो उहो ई मिलंदो। खणी मूंखे ख़ुशियूं न बि मिलनि, जेकॾहिं अम्मा खे ख़ुशी मिली त उहो बि मूं कमायो। अम्मा जी ख़ुशियुनि जे ख़ातिर इहो ज़हर जो ढुक भरणो पवंदो। हाकिम खान, हाणे ॻाल्हि खे अॻिते वधाए। मुंहिंजो चवण कर त अकबर ॾे का चिठी मोकिल या को न्यापो मोकिलियसि। न वारिस खान, न कंहिं बि क़िस्म जी जल्दबाज़ी का बि न कर। खानू जेल में आहे, जेल खां भली ॿाहिरि अची पंहिंजी पूरी ताक़त जो ज़ोर लॻाए। जॾहिं ज़ोर लॻाए लॻाए साणो थी पवे पोइ कंहिं विच वारे माण्हू खे मोकिलींदासीं। हाकिम खान, असां त इहो ई सम्झी वेठा आहियूं त खानू वारनि जो शक असां तरफ़ न ईंदो, पर जेकॾहिं न इन छोरे अकबर थोरो बि गहराईअ सां सोचियो त हुनजो पहिरियों शक असां तरफ़ हूंदो, असां तरफ़। ऐं जेकॾहिं इन छोरे अकबर जो शक असां तरफ़ वधे थो ऐं असां ॾे हली अचनि था, असांजो कमु अञा बि आसानीअ सां ई थींदो। खणी जो असांजो कमु आसान थी पवंदो, पर इन खां पोइ खानू जी दुश्मनी असांखे महांगी पवंदी। न वारिस खान, न। जेकॾहिं असां अहिड़नि खां बि लहराईंदा रहियासीं त कॾहिं बि असां इज़त सां कोन रही सघंदासीं। यार हाकिम खान, इज़त वारो माण्हू कॾहिं बि अहिड़नि खे मुंहुं ॾेई न आहे सघंदो। वारिस खान, जेको बि थियो हुनखे ॾिठो वेंदो। यार, मां इन छोरी जे करे ई दरबदर आहियां। यार, मूंखे ख़बर नथी पए ख़बर त छोरी मुंहिंजे मथो इल्ज़ाम छो आयो ऐं मूंखे पूरी पकायत इहो कमु सॼो सोढे जो आहे। सिर्फ़ हिकु चकर इन सोढे जे ख़िलाफ़ मूंखे पको सबूत हासिल थिए। इन सोढे जे गिचे में कुते वारो पटो विझी गोड़ जे चोराए त न पीए। सभिनीनि जे साम्हूं जेकॾहिं मां सीने में गोलींदा ईमांसि न, मुंहिंजो नालो बि हाकिम खान न आहे। घबराए न दोस्त, घबराए न। वो ॾींहुं तमामु जल्द ईंदो, तमामु जल्द। छो त वारिस खान जो वढियल पाणी नाहे घुरंदो पाणी। जेकॾहिं न खान खे ख़बर पई त खोले ॿुधी छॾ। जेसि ताईं मुंहिंजो खान सां सौदो नथो थिए तेसि ताईं तूं पंहिंजी ज़बान खे बंदि रख। तुंहिंजी ऐं नंढड़े जी भलाई आहे, सम्झे?
जेकॾहिं थोरी बि चालाकी ॾेखारण जी कोशिश कई त तूं पाण सां गॾु हिन मासूम जी ज़िंदगी बि जोखे में विझंदई। न चाचा न, असां कुझु बि न कंदासीं। इहा ॻाल्हि तूं हिनखे बि सम्झाए छॾ। जे तव्हांखे तूं ज़िंदा बची वञिणो आहे न त चुप करे हिते ख़ामोशी सां वेही रह जेसि ताईं मुंहिंजो ख़ान सां सौदो नथो थिए। सम्झई? अजवाल सां सज बि लहण ते अची वियो आहे पर मूं अञा नाहे पहुतो। सम्झां थो त ख़ैर नाहे शहर वञी या ख़बर खान खे ॾेई अचां या थाणे ते वञी केस दाख़िल करायां। हा, काॾी काॾी मूंखे शहर वञिणो पवंदो। ईअं सदा मंजू जा पर निकिरी आया आहिनि। हा सदा ख़बर आहे मूंखे तेरे मजूअ जा पर निकिरी आया आहिनि। ऐं ॿुधूं था त हो मुजीब बि असांजी जुए में वते थो मुंहिंजे माण लाइ बंदूक पर हूंदो न त उहो बि पी वेंदा। अहिड़ा वयल बि न आहियूं। असां हलूं था पिया। असां आयासीं तव्हांजे ख़ुशियुनि में शरीक थियण लाइ। नथा सहो त पोइ असां वञूं था पिया। ठाहियो हाणे ठहियो वेहो त वरी ॾियो न पिटूं ऐं पारा था ठहियल कम बि न रही वञे। इहो हा अदा ॻाल्हि त ॿुधो, मानी वञी जन्नत खां वठी अचो। बसि मानी गिरहो खाओ त पोइ वरी सेरा शुरू कयो। ओ संत को आया मुंहिंजी भेण मूंखे अहिड़ा त कम चओ न हाणे विस। मां हिन सुठो तो पढ़ ॾिसे थी न मासी जन्नत जे इश्क में सॼो मुछू खणी कारूं कयूं अथई। तूं चओ त चङी तरह कर त किथे आहे? हा खान, मां पूरी जांच करे आयो आहियां। स्कूल टाइम खां ॻोठ तरफ़ निकिता आहिनि ऐं ॻोठ बि न आहिनि पहुता। वरी जांच कर मथां ॻोठ पहुता हुजनि। ॻोठ न आहिनि पहुता खान, न आहिनि पहुता। मूंखे पूरी पूरी पक आहे। ऐं रमू जी मोबाइल बि बंदि आहे। किथे मूसा खान वारा? न न अकबर न। जॾहिं मूसा खान वारनि इहो कमु कयो आहे न त हुननि खे मुंहिंजे घर खां केर बि बचाए न सघंदो। हा, मां वरी बि वञी जांच कयां थो पर हिन वक़्तु मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? सभ खां पहिरियां मूसा खान ऐं कमाल खान मथां FIR दाख़िल कराए ऐं सुबुह जो निकिरी समूरो हाल वाल हिते मूंखे आणे ॾे। ठीकु आहे। घोट गोरे नोट लहिया लारिया मां रण घोट गोरे नोट लहिया लारिया मां लहिया लारिया मां ओ लहिया लारिया मां लही। मचू आए मचू आई मचू के माफ न है कतो ना है कतो।
थी वियो आहे अञा ताईं रमू न आहे पहुतो। खुदा खैर करे मोबाइल भी बंद अथसि। खुदा खैर करे वञी ॾिसी अचांसि किथे मूसा खान वारा न मूसा खान वारा ईअं नथा करे सघनि। सॼो घर ॼारा थियल पियो अथनि अलाए कीअं ई वॾेरा आहिनि सफ़ाइयूं बि कोन था करनि हालत ॾिस। हाकिम खान ये सुठो न कयो अथई। तूं घबरियूं पोइ वॾा अञा ढर कयूं पिया अचो। न महमूद मां ढर न पियो कयां पर सोचा पियो त को अहिड़ो खिलाड़ी मैदान में लायां जेको हिन तर खे बाहि ॾेई छॾे। दिलावर खान हिन तर खे बाहियूं ॾियण लाइ असां ॿई ई काफ़ी आहियूं ॿई। जेकॾहिं तव्हां सां गॾु रुस्तम खान जहिड़ो शींहुं बि अची वञे त पोइ इहो मज्जू ऐं मुजीब इहे गिदड़ हीअ जुई छॾे हलिया वेंदा। जे भॻा न ऐं का जुर ॻोल्हे वेठा त मारिया वेंदा। असद तूं छड़ इहो ॿुधाए त रुस्तम खान मिलियो? जी वॾा रुस्तम खान मिलियो। पोइ तव्हां मुंहिंजो न्यापो ॾिनोसि? हा चए पोइ त मां ॾींहं ॿिनि में पहुची वेंदसि। त पोइ तव्हां बि पंहिंजे बंदूकुनि खे तेल हणी छॾियो ऐं जीअं ई रुस्तम खान हिते पहुचे त हितां जो गंद साफ़ करणो आहे। शाबाश सैयदी अञा सेरा बि कोन शुरू कया अथव। कहिड़ा जे सिर ॾे ख़ैर हुजे अदा सेरा त शुरू कयूं था पर तूं हिन पेटीअ खे छाजे लाइ वठी आयो आहे पंहिंजे घर जो तबाही करण जे लाइ। अदी अॼु वॾा लाॾा कोड़ा थींदा तव्हां सेरा चइजो असां नाच कंदासीं। सोफी चांहि जे कप ते उहा चांहि बि तव्हांखे केरु करे पीआरींदो? चांहि चाढ़ण लाइ मां मुड़ुसु माण्हू आहियां मुड़ुसु माण्हू। कहिड़ा जे सिर ॾे ख़ैर हुजे घर में